भला टिकटॉक जो नालो केरु नाहे ॿुधो। काफ़ी सारा दोस्त उन एप्लीकेशन यानी टिकटॉक खे यूज़ भी कंदा आहिनि ऐं केतिरे माण्हू उन टिकटॉक जे करे मशहूर भी थिया आहिनि। असल में टिकटॉक कहिड़े मक़सद लाइ ठाहियो वियो हो, टिकटॉक खे ठाहींदड़ केरु हो, त उन जे बारे में ई अॼोकी वीडियो आहे। त हीअ ॻाल्हि शुरू थिए थी हिकु शख़्स वटां जंहिंजो नालो ज़ेंग यिमिंग हो, जेको चाइना सां वास्तो रखंदड़ आहे। हिन शख़्स माइक्रोसॉफ्ट कंपनी में भी नौकरी कई, पर उते मन न लॻण सबबि उन खे छॾे ॾिनई। उन खां पोइ ज़ेंग यिमिंग हिकु कंपनी में जॉइन थियो, पर अफ़सोस उहा कंपनी में घणो वक़्तु न हली। कंपनी जे नाकाम थियण ते ज़ेंग यिमिंग हाणे बेरोज़गार थी वियो हो। उन खां कुझु वक़्तु पोइ ज़ेंग यिमिंग पंहिंजी कंपनी खोलण जो इरादो कयो ऐं उन कंपनी जो नालो 99 फैन रखियईं। हाणे उते हिकु ॻाल्हि हुनखे सम्झ आई त दुनिया में कंप्यूटर खां वधीक माण्हू मोबाइल जो इस्तेमालु कनि था। नौजवान भी घणो वक़्तु मोबाइल खेॾनि था ऐं इस्तेमालु कनि था। त इहा ई हिकु पॉइंट हुई जीअं ज़ेंग यिमिंग खे कामयाबी जो रस्तो ॾेखारियो। हाणे ज़ेंग यिमिंग वरी हिकु कंपनी ठाही जंहिंजो नालो बाइट डांस रखियो वियो हो। उन कंपनी पंहिंजी पहिरीं एप्लीकेशन ठाही, पर अफ़सोस उहा कामयाबु न थी सघी। बहरहाल हू चवंदा आहिनि न त कामयाबु माण्हू आहिस्ते हलंदो आहे, पर कॾहिं पोइते नाहे मोटंदो। ज़ेंग यिमिंग हिकु अहिड़ी एप्लीकेशन जी तयारी में लॻी वियो जेका माण्हुनि खे हर पल जूं ख़बरूं पहुचाए सघे। पर वरी उते हिकु मसइलो दरकार हुयो त एप्लीकेशन खे ठाहिण लाइ पैसा घणा पिया लॻनि, जंहिंजे लाइ ज़ेंग यिमिंग खे अहिड़े माण्हुनि जी ज़रूरत पई जेके हुन एप्लीकेशन खे ठाहिण में पंहिंजा पैसा लॻाइनि। पर अफ़सोस कंहिं बि इन कम में हा न कई। पर आख़िर 2012 में हिकु शख़्स इन एप्लीकेशन खे ठाहिण लाइ पैसा हणण लाइ राज़ी थी वियो ऐं उन पैसनि सां ज़ेंग यिमिंग हिकु एप्लीकेशन ठाही जेका तमामु घणी कामयाबु थी। चाइना में हुन जा एक्टिव यूज़र्स 1.3 करोड़ खां बि मथे हुआ ऐं अॻिते हली इन कंपनी हिकु एप्लीकेशन ठाही जंहिंजो नालो दोयुन रखियो वियो। असल में इहो टिकटॉक ई हुयो, पर चाइनीज़ वर्जन में। दोयुन खे चाइना में लॉन्च कयो वियो ऐं तमामु तेज़ी सां उन जा यूज़र्स वधंदा विया। ज़ेंग यिमिंग हाणे सोचियो त छो न हिन एप्लीकेशन खे ग्लोबली भी रिलीज़ कयो वञे ऐं उन खां पोइ हुन खे ग्लोबली लॉन्च करण लाइ राज़ी थी विया ऐं उन खे ग्लोबली लॉन्च कयईं जंहिंजो नालो टिकटॉक रखियईं। ऐं ॾिसंदे ॾिसंदे टिकटॉक एॾो मशहूरु थी वियो आहे जो हर शख़्स हिन खे ॼाणे थो। त इहा हुई टिकटॉक जे बैकग्राउंड जे बारे में हिकु नंढड़ी वीडियो। उमेद कयां थो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई आहे त पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा। तव्हां मां जेके दोस्त टिकटॉक यूज़ कंदा आहिनि उहे कमेंट में सिर्फ़ु यस लिखी छॾनि। अगरि तव्हां मूंखां सवाल पुछो छा तव्हां टिकटॉक यूज़ कंदा आहियो, त मां जवाबु ॾींदुसि न, मां टिकटॉक न पर दोयुन यूज़ कंदो आहियां। महिरबानी।